अल्लाह जो खानो काबो शरीफ हाजी साहब हाने दीदार करे आयो आ जई काबे के दिसन सा नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो फरमाना जेको अल्लाह जे घर काबे शरीफ के दिसंदो आ दिसंदे गुनाहन का पाक इए थी वेंदो आ जड़ अम्मा जे पेट में आज पैदा हाजी साहब जो पार ॾिसी आयो आहे न मां उन पार जो ॻाल्हियूं तोखे ॿुधाइणियूं आहिनि। ए मुंहिंजे महबूब जा ग़ुलामो अल्लाह जे खाने काबे में हिकिड़ो पत्थर लॻल आहे जंहिं पत्थर खे चवंदा आहिनि हजरे असवद। हजर जी माना हूंदी आहे पत्थर, असवद जी माना हूंदी आहे कारो। इहो पत्थर पहिरियों अछो हुयो, कारो बाद में थियो आहे। नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो जेको इन पत्थर खे चुमी ॾींदो आहे इहो पंहिंजे चुमण वारे जे गुनाहन के चूसे वठंदो आहे। जॾहिं क़यामत जो ॾिहाड़ो थींदो अल्लाह हजर असवद खे आणींदो। हाणे हजर असवद दुनिया ते चई चई तोखे चुमी ॾिनी ही उन्ही खे सुञाणे करे वञ जन्नत में पहुचाए। ऐ नबी दा गुलामो नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अना ऐलान नबूवत कौन करे हो मक्के शरीफ में 12 कबीला रहंदा हा। इन हजर असवद ते झेड़ो थी पयो आ। एक कबीलो चवे असा हरदासे, ॿियो कबीलो चवे असा हरदासे, टियों कबीलो चवे असा हरदासे। 12 कबीले जो झेड़ो थी पयो। हर कोई चवे हजर असवद के असा हरदासे। रात जो 12 कबीलन पाण में मशवरो कयो आ जेको सुबह जे टाइम ईंदो सब का पेरा काबे शरीफ में हजर असवद के उहो हलंदो। ए मुझे महबूब जा गुलामो ऐ रोजे धणी जी जमात ए अल्लाह जो कामिल बारन जा गुलामो जने असुर जो वेलो थियो आ काबे शरीफ में पहलो कदम तो असांजी आका मिलाद वाले घोट रखियो आ। हाने मक्के जा जेके काफर हुया मशरिक उहे तमा असांजे नबी से के अमीन तो उमे भी चवंदा हा। हाने सबे गॾिजी करे महबूब ने आया यार अमीन तू आही, सच्चो तू आही, सोहणो तू आही, सेब तो तू आही, अदल वारो तू आही, इंसाफ वारो तू आही। हाने असा जो फैसलो तोखे करणो आ। ए नबी जा गुलामो 12 कबीला विरल हुया। हो चवे पयो असा हणो, हो चवे पया असा हणो। हाने नबी से जो फैसलो ॾिसो आमिना जे लाल पंहिंजी चादर के विछायो नबी से चादर के विछायो इन हजर असवद के पत्थर के कड़ी करे महबूब पान रखियो। हाने नबी से 12 कबीलन जे 12 सरदारन के फरमायो हर कबीले जो सरदार के हाने 12 जनन के चयो तवा हिन चादर के मथे खणो। जडे उन चादर के मथे खयो आ जडे हणन जी वारी आई आ नबी से पत्थर कड़ी करे हयो आ। ए मुझे नबी जा गुलामो एड़े तरीके से जो को मक्के में काबे शरीफ में अल्लाह करीम जे शहर में जेको हले पयो मुस्तफा जे कदम जी बरकत से झेड़ो खत्म थी वयो। नबी से जडे हलन लगा ना वापस मोटन लगा हजर असवद में आवाज आई आ अस्सलातु वस्सलामु अलैका या रसूल अल्लाह। आने बुध जो जडे सलातो सलाम जो आवाज आयो आ नबी से कोई ना मोटिया हुजूर मोटी करे उन हजर असवद के चुम्मी ॾिनो। जेको दरूद पढ़े नबी से के प्यारो लगंदो बा यार हो पत्थर थी करे दरूद पढ़े नबी के प्यारो लगे। तू तो बशर आई महबूब जो गुलाम पूछो ना हुजूर के प्यारो लगंदे। ए मुझे महबूब जा गुलामो नबी से चुम्मी ॾिनी आ अल्लाह के पसंद अची वई आ। रब कयामत ही करे छड़ियो जेको हिन हजर असवद के चुम्मी ॾींदो इहो चुम्मण वारे जे गुनाहन के चूसे वठंदो। ए मुझे महबूब जा गुलामो ही काबो आहे हज काबे में थींदो आहे। मिना जो मैदान काबे में, अरफात जो मैदान काबे में, हजर असवद काबे में, आबे जमजम काबे में। ए मुझे महबूब जा गुलामो सफा मरवा काबे में आ। वाह मुझे मालिक जो घर बैतुल्लाह अदावा या अल्लाह जो पढ़े उनके जल्दी जल्दी महबूब जे मिलाद जे सदके मक्के मदीने जो सैर करा। वाह मुझे मालिक जो घर बैतुल्लाह है सारी दुनिया थी करे ओ पढ़ने नहीं बोलो करे। वाह मुझे मालिक जो घर बैतुल्लाह वाह मुझे मालिक
हल बैतुल्लाह ऐ मुझे नबी जा गुलामो अल्लाह ताला उन शान वाले शाहजलाए फरमायो ला उक़सिमु बिहाज़ल बलद व अंत हिल्लुम बिहाज़ल बलद रब्बे करीम फरमायो मक्के शहर जो कसम या अल्लाह कसम छो कयो इते हजर असवद रब फरमायो ना मौला करीम मिना जो मैदान अल्लाह करीम फरमायो ना या अल्लाह अरफात जो मैदान अल्लाह करीम फरमायो ना मौला करीम आबे ज़मज़म अल्लाह करीम फरमायो ना या अल्लाह सफा मरवाए रब करीम फरमायो ना मौला मक्के जो कसम तो छो कयो आहे रब फरमायो व अंता हिल्लुम बिहाज़ल बलद ऐ दुनिया वारो मां मक्के जो कसम इनी जेला खना थो इन शहर में मुझे यार जा कदम लगा सुभान अल्लाह ए मुझे महबूब जा गुलाम हाणे हे मक्को वा काबो वा जिते हाजी वेंदा हन हज करण उते हज थींदो वा आ तोखे ॿुधायां इहो हज क़बूल काथे थींदो वा इहो हज क़बूल मुस्तफा जे मदीने में थींदो वा अल्लाह ताला फरमायो वलो अन्नहुम इज़्ज़लमू अनफुसहुम जाऊका फस्तगफरुल्लाह वस्तगफर लहुमुर रसूल लवजदु रब्बे करीम फरमायो ऐ मुझे महबूब जा गुलामो ऐ मुझे महबूब जा उम्मतियो जॾहिं तव्हां पंहिंजी जान मथे ज़ुल्म करे वही रहो गुनाहन में क़तल हुयो हाणे दिल चाहे गुनाहन वारा दफ्तर साफ़ थियण अल्लाह असांजो खातो साफ़ करे रब्बे करीम फरमाए थो इज़ जाओक ऐ मुंहिंजा महबूब तुंहिंजी दरबार में अचनि तोजी बारगाह में अचन ए महबूब जरे तोरे अचन वो तू उन्हें जे लाए सिफारिश करे ऐ उहे मुंहिंजी बारगाह में दुआ कर अल्लाह करीम फरमाए तो लवजदुल्लाह तव्वाबर रहीमा मां तौबा कबूल कंदड़ मूंखे पाईंदा ऐं रहम कंदड़ पाईंदा ए नबी जा गुलामो हजरत इमाम जलालुद्दीन सुयूती रहमतुल्लाह अलैहि तफसीर दुर्र मंसूर शरीफ में लिखियो आ जने इया आयत करीमा नाज़िल थी आ महबूब अलैहि सलातो व सलाम जे ज़ाहिरी विसाल का बाद हिकड़ो एराबी आयो आ गोठानो आयो आ रोइंदो रोइंदो मदीने पाक में आयो आ पुछा कई अल्लाह जा महबूब किथे आहे मौला अली से सा मुलाकात थी आ अली से फरमायो रब जा महबूब त पर्दो फरमाए वया वो एराबी गोठानो ज़ारो कतार रोए तो हुजूर जी दरबार ते आयो आ महबूब जी मज़ार शरीफ ते आयो आ रोई करे अर्ज करे तो ए मुजा मौला मां तो जो फरमान बुधी करे आयो आया मुझी जिंदगी गुनाह में गुजरी आ या अल्लाह मुझो बार-बार गुनाह में गुजरियो आ या अल्लाह तो पाण फरमायो आ जेको गुनाहगार होजे मुझे यार जी दरबार में अचे जेको पापी होजे मुझे यार जी दरबार में अचे जजी जिंदगी गुनाह में गुजरी आ हाने चवे तो गुनाह वारो दफ्तर साफ थी वने मुझे यार जी बारगाह में अचे या अल्लाह मां गुनाह का दफ्तर खड़ी करे तुझे महबूब जी बारगाह में आयो आया तुझो महबूब दा हलो वयो आ ए मुझे महबूब जा गुलामो वो एरा भी ज़ारो कतार रोए तो खुदा जो कसम मज़ार पुरअनवार मा आवाज आयोगा तू को फिर तलका ए मुझी दरबार ते अचण वारा तुझी बख्शिश थी वई आहे तुझी बख्शिश थी वई आहे रब तुझा गुनाह माफ करे छजाल ए मुझे नबी जा गुलामो आशिक चयो आ कहा खुदा के बख्शिश की बात महशर में मेरा हबीब करे कोई दूसरा न करे खुदा का जिक्र करे और जिक्र मुस्तफा न करे हमारे मुंह में हो ऐसे जुबा खुदा न करे
खुदा का जिक्र करे। महबूब जा गुलामो नबी से फरमायो मन हज्जल बैत वलम यजुरनी फकद जफानी। जई हज कयो काबे जो मुझी दरबार में न आयो उन मुझे उम्मती मुझे मथा जुल्म कयो। आका करीम फरमायो मन ज़ारा कबरी वजबत लहू शफाअती। आमिना जलाल फरमायो जो को मुझी दरबार में हाज़िरी दी दुआ मां मोहम्मद अरबी कयामत के जहारे उन पंज उम्मती की जरूर सिफारिश करूं। ए मुझे महबूब जा गुलाम हज काबे में थे कबूल मदीने में थे। ए महबूब जी दरबार ये उहा दरबार है जड़े नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मदीने पाक में आया। अल्लाह जी बारगाह में दुआ कयो मौला जी के मक्के में तो बरकतू रखियो आहे उन्हीं का डबल मदीने में रखी छे। खुदा जो कसम आशिक चवंदा हन मक्को पक्को वा पर मदीनो मिठड़ो मदीनो। यो हाजी साहब का पूछा कयो खुदा जो कसम जड़े आशिक हुजूर जो उम्मती मदीने में पहुंचंदो वा इन पतो पवंदो वा जी अम्मा जी झोली में हुजी वयो वा। ए मुझे महबूब जा गुलाम उम्मती के करार मिलंदो वा उम्मती के सुकून मिलंदो वा। नबी पाक सल्लल्लाहु अलैहि मुबारक वसल्लम फरमायो महबूबन करीमन फरमायो गुबारुल मदीनते फी शिफाउन। अल्लाह मुझे मदीने जी मिट्टी में भी शिफा रखी छड़ी है। ए महबूब जा गुलाम ही उहो मदीनो ही शान वारो मदीनो पीर सैयद जमात अली शाह साहब रहमतुल्लाह अलैह वडा आलिम थी गुजरा बाबा उहे मदीने पाक वया महबूब जे गुंबद खदरा जे सामो वेठा हा एकड़ो नंढड़ो बाल रोईंदो वेठो वा गुंबद खदरा के दिसंदो वेठो वा। खुदा जो कसम आशिक चवंदो वा हुजूर जो गुंबद दिसंदो रहा मुझी जान निकरी वने। ए मुझे महबूब जा गुलामो वो नंढड़ो बार दिसंदो वेठो वा रोईंदो भी वेठो वा। पंजी अहले सुन्नत जा आलिम सैयद जमात अली शाह साहब जेके पाकिस्तान जी तहरीक में हजरत भूरल करीम रहमतुल्लाह ताला अलैहि सा गड होया भाई आज़म मोहम्मद अली जना सा गड होया। ए मुझे महबूब जा गुलामो उन लिखयो वा फरमाइन ता मां उन बार जे वेठो आयो मां जो ए बार रोए छो थो उन नंढे बार चयो वा किबला मुझो अब्बो अम्मा फौत थी वया है मुझा मुखे जडे भी का तकलीफ महसूस थी मां हिन दरबार में ईंदो आया कपड़न जी जरूरत थींदी आ त हिते ईंदो आया खाइण पीअण जी जरूरत थींदी आ त हिते ईंदो आया। मुखे पतो वा त दुनिया में मुझो को सहारो नाहे हे मदीने वारो पीर मुझो सहारो आहे। मुझे महबूब जा गुलाम ए महबूब जे मिलाद में अचण वारा ऐ सोने रोजे धनी जा गुलाम ए हजरत हाफिजुल मिल्लत जा गुलाम ऐ जिलानी बादशाह जा दीवाना औलियाए कामिलीन सा प्यार करवारा गौर सबूत जा सैयद जमात अली शाह साहिब उन नंढे बार के पंजे होटल ते वठी आया नवा कपड़ा वठी ॾिनो उन्हीं के जेतिरा दिहाड़ा होता होया मानी खाराईंदा रहिया जॾहिं आख़िरी दिहाड़ो हुयो न वापसी जो उन बार के फरमायो त बाबा मां वञा तो पाकिस्तान जेकर तू पाकिस्तान हले मां तोखे पंहिंजो पुट बणाईंदुमि मुंहिंजा लखे मुरीद आहिनि तोखे इज्जत मिलंदी तोखे अज़मत मिलंदी दुनिया दौलत मिलंदी हलंदे मां तोखे वठी हला। उन नंढड़े ॿार रोई करे चयो वा बाबा मूंखे वठी त हलंदो पाकिस्तान तव्हांजे पाकिस्तान में हे सब्ज़ गुंबद आहे। सैयद जमात अली शाह साहिब जी अखिर मां घोड़ा निकरी आया फरमायो पुट जेकर यो गुंबद खदरा असा जे पाकिस्तान में होजे हा असा कशाला करे मदीने छो अचो हा असा इन महबूब जे मदीने जे लाए त सिकंदा आयो। ए मुझे महबूब जा गुलामो पंजा बड़ा आलिम थी गुज़ार अल्लामा साईं सरदार अहमद रज़वी रहमतुल्लाह अलैह वे एक दफा मदीने पाक वया मदीने पाक में कोई बिल्ली ॾिठो ॾाढी साईं जे प्यारी लगी सोचो त या बिल्ली असा पाकिस्तान खणी वेंदासीं। साईं फरमाइन था मां रात जो ख्वाब ॾिसां थो नबी से जी दरबार लगल आहे महबूब जी दरबार में उहा बिल्ली दाही बीठी आहे रोई करे अर्ज़ करे थी सोहणा हे तव्हांजो गुलाम मूंखे तव्हांजे मदीने खां जुदा करणु चाहे थो। ऐं मुंहिंजे नबी जा गुलामो अल्लामा साईं सरदार अहमद फरमाइन था वो बिल्ली हुई जेका नबी जे मदीने सां प्यार करे
करे थी आज जाके बिल्ला है जेके महबूब जे मदीने का नफरत कदा है पर मुबारक हो जे इन जमात के जे जमात जो सीने में अल्लाह मदीने जो प्यार पाई दुआ अल्लाह जो करम है ये जमात उठंदिया तने भी मदीने जो फिक्र है समझिया है तने भी मदीने जो फिक्र है मुक सीने दा गुरूर वेंदे आ दिल विच सुरूर वेंदे जेड़ा नबी दा जिक्र सुने ओ मदीने जरूर वेंदे नारे तकबीर नारे रिसालत नारे खिलाफत नारे हैदरी महबूब जा गुलामो ए मदीने वाले सही सा प्यार कर वारो खुदा जो कसम मदीने सा जिन प्यार कयो वा अल्लाह उनन के रंग लाए छड़ियो वा चाहे होता खुदा मक्को मदीनो निखारे हुजूर सा प्यार कयो हुजूर जो मिलाद कयो इंशाअल्लाह तबारक व तआला जेको आमिना जे लाल जे जिक्र में ईंदो आ जे किस्मत विच फेर कनी पग मदीने दा ढेर कनी आप वन्या तो वञ नहीं सकदा सही सदा विंद देर कनी ए मुझे महबूब जा गुलामो महबूब जो मदीनो कहड़ो हाजी गुलाम नबी महेसर रहमतुल्लाह ताला अलैह ॾाढो सोहणो चयो वा मां आखिर में बस वा पेश कया तो जल्दी दुआ करो था मुसा गजी करे सब चंदो इंशाअल्लाह ताला लुलू में करार अची वेंदो हाजी साहब चयो वा अरे खुशबू नदी थे आमो जहरी हर गजी हुबका मदीने में आ जोने जोला जी मौसम में थटे खाए वठी थदकार मदीने में आ है कर दे चमदे ना हाजी साहब असा के फरमान पया इंशाअल्लाह मैं 6 मदीने बड़ी बड़ी करेंगे हे कर वीदे चमदे ना जे कर सालो साला जा सुध की ऐसी सिद्ध में लटके चमदे तवरी रबवा बिछ के ओ दिल छिदड़ खा इनकी जल दे हरी का रजी झलका मदीने में हितल बलालच हुतल में शहर मदीनो जाश बिया न फिराक फिके न दुनिया खुद रूह रहे चवंदई न निकल छोत रब पाक जी रहमत है वद फुड़ में हजी बरसा तो मदीने में जो दम आया जे तर गियरो मान महे सरे से अल्लाह बाबू मुझे मिला जो सत्य हजनी के मदीनों का जो दम आया जे जियरो माना महेसर बजद से फेरो ओ गुलाम नबी केड़ी करती कभी फरियाद बधने वारे केड़ी भी ओ बंदे बंदे हड़े कपरे काने तुझे पोते वनी पोता रमदीने में जोने जोला जीवो सम में थदे खाए वठी थदका रमदीने करीम असांजे प्यारे मेहरबान हाजी साहब जो उन्हीं जे बच्चन जो मोहब्बतों कबूल फरमाए रब अवां जो बुधन नाची जो बुधान कबूल फरमाए अल्लाह ताला तमाम असांजे सीनन के महबूब जी मोहब्बत